दोस्तों जीअं त हिन वक़्तु पाण मौजूदु आहियूं कोटली साइट ज़रा जामशोरो मिस्किन कॉलोनी में, जिथे हिकु इंतहाई अफ़सोसनाक वाक़ियो पेश आयो आहे। जिते तव्हांखे ॿुधाईंदो हलां त गुज़िरियल राति जेको आहे सो क़ौमी अवामी तहरीक जो जेको आहे ज़िले जामशोरे जो सदर सो रेलवे जो जेको आहे रिटायर मुलाज़िम बि ॿुधाइनि पिया, ग़ुलाम शबीर सां जेको सीनियर अॻुवान गुज़िरियल राति जेको आहे सो पुरअसरार नमूने क़तल थी वियो आहे। तव्हांखे ॿुधाईंदो हलां त हिन वक़्तु आउं जाइ वारदात ते मौजूदु आहियां। संदसि फैमिली मेंबरनि सां बि ॻाल्हि थी आहे त उन्हनि जो बि इहो ई चवणु आहे त ग़ुलाम शबीर सांद हिकु जेको क़ौमी अवामी तहरीक जो सीनियर ऐं अॻुवान जेको सालनि खां पंहिंजी ज़िमेवारी निभाईंदो पियो अचे, हिन इलाइक़े जो जेको पुराणो रहवासी बि आहे। ऐं हीउ वाक़ियो जेको आहे सो जेको अॼु जो न आहे, लेकिन काफ़ी ॾींहंनि खां हुनखे जेको आहे हिसायो बि वञे पियो। जेको संदसि फैमिली मेंबरनि ॿुधायो त चोरियुनि वारदातुनि जो जेको मामिलो हुयो, हुन में बि संदसि कंप्लेनूं काफ़ी थियल हुयूं, लेकिन वॾे अफ़सोस सां चवणो थो पवे त गुज़िरियल राति जेको आहे सो संदसि जो तेज़ धार वार करे जेको आहे सो गलो कपे संदसि खे क़तल करे जेको आहे सो कुझु नामालूम माण्हू फरार थी विया आहिनि। ऐं मूंखे ॿुधाईंदो हलां त हिन वक़्तु कोटली साइड जो जेको इलाइक़ो आहे मिस्किन कॉलोनी जेको आहे सो इंतहाई अफ़सोसनाक हीउ वाक़ियो पेश अची चुकियो आहे। मूंखे ॿुधाईंदो हलां त हिन वक़्तु जेको आहे सो मिस्किन कॉलोनी में संदसि रहाइशगाह ते ग़ुलाम शबीर सांद खे जेको आहे सो पुरअसरार नमूने क़तल कयो वियो आहे। संदसि जाइ ते जेको आहे सो इलाइक़े वासियुनि जाइ वारदात ते पहुचण खां पोइ पुलिस खे बि इतलाउ करे छॾियो आहे। जो पुलिस बि जाइ वारदात ते पहुची चुकी आहे, जेका पंहिंजी कार्रवाई में लॻी पई आहे। ऐं मूंखे ॿुधाईंदो हलां त इंतहाई अफ़सोसनाक वाक़ियो आहे नाज़रीन, जेको कोटली साइट जेको मिस्किन कॉलोनी में पेश आयो आहे। जेको आहे सो नाले वारो क़ौमी कारकुन ग़ुलाम शबीर सांद जेको आहे सो पुरअसरार नमूने खेसि क़तल कयो वियो आहे। तेज़ धार वार करे छुरियुनि जा गलो कपे खेसि क़तल कयो वियो आहे।